बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों वाली तो जीअं त मुंहिंजा जेके मथियां वीडियोज़ हुया उन में फ़हश कलामी जे बारे में हुयो त फ़हश कलामी करणु केतिरो ख़राबु आहे ऐं तमामु घणो गुनाह बि आहे। सो हज़रत इब्राहिम रहमतुल्लाह अलैहि हिकिड़ो अल्लाह जो वली थी गुज़रियो आहे। उन जो कौल आहे त उन फरमायो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस शरीफ़ा पाण फरमायूं त जेको बि फ़हश कलामी कंदो याने ख़राबु ॻाल्हाईंदो ख़राबु कचहरी कंदो त क़यामत वारे ॾींहुं उनखे कुते जी शिकिल में उथारियो वेंदो। ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस शरीफ़ा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत वारे ॾींहुं जॾहिं हिसाब किताब थींदो जन्नती जन्नत में वेंदा ऐं जहन्नमी जहन्नम में वेंदा त उन ॾींहुं फ़हशी कलाम वारे खे जहन्नम में उछलाए वेंदो ऐं उहो जन्नत जी ख़ुशबू बि न सघंदो, उनखे जन्नत जी ख़ुशबू बि न नसीब थींदी। सो दोस्तो वरी हमेशह फ़हश कलाम खां बचणु घुरिजे। ऐं हिकिड़ो ॿियो बि मनक़ूल आहे त जॾहिं हिसाब किताब जो वेलो थींदो वक़्तु ईंदो त उन वक़्तु सभु को पंहिंजे पघर में वियो ॿुॾंदो। एतिरो त उन्हनि खे पसीनो हूंदो, पंहिंजे पघर में गोता खाई रहियो हूंदो त उन वक़्तु हिकिड़ा अहिड़ा शख़्स हूंदा जंहिंजे वात मां खून ऐं पोइ निकिरी रही हूंदी त उहे जहन्नमी जेके हूंदा उहे उन खां पुछंदा त हीअ कहिड़ा शख़्स आहिनि जो असांजे अज़ाब में बि इज़ाफ़ो पिया कनि। त चयो वेंदो त हीअ उहे शख़्स आहिनि जेके दुनिया में फ़हशी ॻाल्हियूं कंदा हुआ ऐं फ़हश ॻाल्हि करे पंहिंजी दिलि ख़ुशि कंदा हुआ ऐं ॿियनि माण्हुनि सां बि रुॻे इहे फ़हशी ॻाल्हियूं ज़िना वग़ैरह जूं कंदा हुया। सो उहे ई माण्हू आहिनि जो अॼु उनजे वात मां खून ऐं इहा पीप निकिरी रही आहे यानी जेका पूई निकिरी रही आहे। सो दोस्तो अदीदो अल्लाह तबारक तआला असांखे इन फ़हशी ॻाल्हियुनि खां बचाए ऐं हमेशह सुठी ॻाल्हि कयूं ॿियनि खे बि नेकीअ जी का दावत ॾियूं। जेकॾहिं न असांजे चवण सां नेकीअ जी दावत ॾियण सां को बि हिकु निमाज़ी थी वियो त इहो हर शइ खां बहितर आहे। सो दोस्तो जेसिताईं उहो शख़्स जेको असांजे चवण सां निमाज़ी थी वियो जेसिताईं निमाज़ पियो पढ़ंदो त उन जो सवाबु उनखे बि मिलंदो पर उन जेतिरो वरी असांखे बि सवाबु मिलंदो। सो इन जे करे फ़हशी कलाम खां बचंदे कंहिंखे नेकीअ जो हुकुम कयूं, बुराईअ खां रोकियूं, फ़हशी कलाम खां बचायूं। सो अल्लाह तबारक तआला असांखे इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मा अलैना इल्लल बलागुल मुबीन।